वॾे दुख ने वॾे सूरन सां चांहि असांजी तैयार थी वई आहे। अरे बाबा हितां हथ ॾीस न मुंहिंजा जानी भाउ। न बस खेर आउं को मसलो ही नहीं उस्ताद वेठो कामी ठाई साईं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवांखे भलीकार कयूं था असां पंहिंजे यूट्यूब चैनल ते। असीं अॼु हिकिड़े ॾींहं जी कैंपिंग करण आया आहियूं दरिया जी कप ते। सो दोस्त कैंप वग़ैरह सेट कनि पिया ऐं दोस्तनि खे ॾेखारिया दोस्त इहे लॻा पिया आहिनि। सो असां पंहिंजो सामान वामान खणी आया आहियूं। वधीक असां सां गॾु रहो। जेका बि असांजी एक्टिविटी आहे उहा तव्हांखे रिकॉर्डिंग करे ॾेखारींदासीं। हीअ दफ़ा बनियूं बनियूं साम्हूं हल वाह वाह छा नज़ारो आहे साईं। हीअ त दरिया असांजो सिंधु। हीअ महिनत पिया कनि टेंट ठाहिण जी, पर हीअ फाइनल थी त वरी वधीक दाना मिलूं था। हीअ कामरान अली असांजो प्यारो दोस्त आहे, जो पंहिंजो क़ीमती टाइम कढी असां सां गॾु आयो आहे। हिन में कुझु सामान पियो खाधे पीते जो, बसि हाणे कंहिं लॻे ट्रेन त पोइ हा चांहि बांहि बि हिते ठाहींदासीं। अदा ही काठियूं बि करे अदा चांहि काढ़े वठि महिरबानी करे। असां पंहिंजी रिफ्रेशमेंट वठी आया आहियूं पकड़ा पकड़ा पंहिंजी रिफ्रेशमेंट कयूं था। अदा तूं चांहि थी ठहे हाणे असां रिफ्रेशमेंट वग़ैरह पकड़ा पकड़ा खाई छॾिया। हाणे बसि चांहि खे ठाहियूं। वाह साईं वाह। आधा ओके आहे न? खंडपति किथे आहे? आधा पोइ छा विझंदा हिन में खंड। सो शफ़ान अली और कामरान अली जी महिनत आहे। ही पालारी ॾिसो हंडी खणी आयो आहे सफ़ा हेॾड़ी हंडी जंहिंमें न हथ विझण जी आहे सहूलियत न। छा हाणे असां छा कयूं लोई बोई सां लाहींदासीं बाक़ी अदा तव्हां मूंखे चयो, तव्हां चयो हंडी कोप ऐं पा खणी अचो, मां उहो खणी चयोसीं त माना सभु सामान हुजे। पती खणी आ बा सोना खंड पती खणी आ न उहा विझूं न। हाणे खीर टसके पियो न काठियूं पयूं न। वॾे दुख ने वॾे सूरन सां चांहि असांजी तैयार थी वई आहे। अरे बाबा हितां हथ ॾीस न मुंहिंजा जानी भाउ। न बस खेर आउं को मसलो ही नहीं उस्ताद वेठो कामी ठाई साईं। अदा ये सूरन दा चांहि ठही आहे। पालारी साहब जो महिनत हुआ न, जो हंडी एड़ी खणी आयो आहे। अदा हाणे हर बार बार हंडी जो नालो न वठो, हंडी चिड़ी न पए, कल्टी न थिए। उन पासे भी वरे हा थोरो हेॾां हेॾां करे वञा। बसि हाणे हिकिड़ी लेर खारायोसि, अलाह बहितर कंदो चांहि ओके थी वेंदी। कलर त चांहि जो ओके थी वियो आहे। लेर अञा खाधी कोन्हे का, थोरी लेर खाइण ॾियो त पोइ लायूं। हा असांजी चांहि ओके थी वई आहे ऐं माशाल्लाह VIP लॻी आहे। हीअ दोस्त असांजो दरिया जे कप ते वेही चांहि थो पीए। वाह वाह शफ़ान अली साईं वाह वाह। हा न चांहि ओके आहे न? बेहतरीन अदा चांहि तमामु बेहतरीन आहे। हा गुड़ वारी चांहि आहे। हिननि भाऊ गुड़ वारनि पीती कोन, मां पछाड़ी ॿिए अमरा खां गुड़ वठी आयुमि, थोरी विधी करे चांहि पी VIP आहे। ओके थी वियो न? हाणे असां स्पीकर में नंढो खणी आया आहियूं, मिड़ई म्यूज़िक हलाए थोरो इंजॉय कयूं था। हीअ स्पीकर पियो आहे। सो हीअं थो लुक दरिया जो ऐं आउं पंहिंजो पाण खे वरी ॾेखारियां। सो हीअ असांजी हिकिड़ी ॾींहं जी कैंपिंग आहे। वेठा आहियूं, रिफ्रेशमेंट वग़ैरह करे छॾी आहे ऐं चांहि बि हींअर पी छॾी आहे। वरी थोरो म्यूज़िक व्यूज़िक इंजॉय कयूं ऐं दरिया जे कप ते फ़ोटो वग़ैरह कढंदासीं। उन खां पोइ वरी अव्हां खां वठंदासीं इजाज़त, घर जी तरफ़ हलंदासीं। वरी ॿिए कंहिं नए व्लॉग में मिलंदासीं। दोस्तों असांजो हाणे कैंप आहे, असां कयूं था बंदि, हाणे हलूं था घरो घर। सो शाम थी वई आहे, 2-3 कलाक हिते हुयासीं, इंजॉय कयोसीं। कामी भाई महिनत कराए पियो। कामी लेकिन जो चिकना तू भी यार कैंप में बस यहीं बंद थी वही है। ओके दोस्तों असीं हाणे वठूं था तव्हां खां इजाज़त। इंशाल्लाह हिकु नए व्लॉग में तव्हां सां मिलंदासीं। सो PC होटल ते इंशाल्लाह इहो 18-19 ते आहे फेस्टिवल, थी सके उते वञूं त पोइ उते व्लॉग भरींदासीं ऐं तव्हांखे मुख़्तलिफ़ वग़ैरह इहे शॉट वग़ैरह ॾेखारींदासीं। सो असांखे ॾींदा इजाज़त। इंशाल्लाह नेक्स्ट व्लॉग में मिलूं था। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।